घोटकी ज़िले अंदर बदमनी उरूज ते पहुतल आहे। आए ॾींहुं अगवा, चोरी, फुरूं ऐं धाड़नि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। मजमूई तौर ते 7 ॼणा धाड़ेलनि जे चंबे में क़ैद आहिनि। अहिड़ी रीति दादलागारी शहर जो नौजवान नज़ीर मारवाई 12 ॾींहं अॻु अगवा थी वियो हो, जंहिंजी बाज़ियाबी लाइ औरतुनि ऐं मर्दनि एसएसपी ऑफिस अॻियां एहतिजाज करे धरणो हणी पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई आहे। अगवा थी वियल नज़ीर दादलागारी खां मीरपुर माथेलो अची रहियो हो त रस्ते मां अगवा थी वियो। वारसनि पारां एसएसपी ऑफिस आॾो धरणो हणी खेसि बाज़ियाबी लाइ मुतालबो कयो आहे। वारसनि जो चवणु आहे त 12 ॾींहं अॻु दादलागारी खां मीरपुर माथेलो लाइ चई निकितो हो, जंहिंखे धाड़ेलनि अगवा कयो हो। धाड़ेलनि कुझु ॾींहं अॻु असांजे नौजवान जो सोशल मीडिया ते वीडियो वायरल कयो। हुननि चयो त असांजे नौजवान खे कपिड़नि खां आजो करे मथां सख़्त तशदुद जो निशानो बणाए रहिया आहिनि। हुननि चयो त असां मारवाड़ी बिरादरी जी धरती तंग करे छॾी आहे ऐं ॾोहारियुनि 50 लख भूंग तलब कयो आहे। असां ग़रीब एतिरा पैसा किथां आणियूं। संदन चवणो त पुलिस असांजे नौजवान खे बाज़ियाब कराइण में को बि किरदारु अदा नथी करे, रुगो आसरा ॾेई वापसि करे था छॾीनि। सर सुबह जो 8 बजे खां असांजो धरणो जारी आहे ऐं तक़रीबन हिन टाइम तव्हां टाइम ॾिसी सघो था 6:15 थी वियो आहे त ही 8 कलाक थी विया आहिनि। अञा ताईं एसएसपी साहब असां वटि कोन पहुता आहिनि। उन्हनि जा अमलदार आया त बाबा तव्हां सुभाणे अचो, अॼु वञो। बहरहाल असांजो जेको नज़ीर मारवाड़ी जेको अगवा थी वियो आहे, असां इहो मुतालबो खणी आया आहियूं त जेतिरे ताईं नज़ीर मारवाड़ी जी बाज़ियाबी न थींदी असां एतिरे ताईं हिते वेठा हूंदासीं। सर पुलिस उनजी बाज़ियाबी जे लाइ इहे क़दम खयां आहिनि। जेको पुलिस हिकिड़ी प्रेस रिलीज़ करे पंहिंजे मथे जो सूर उॾाए छॾियो त बाबा जेको नज़ीर मारवाड़ी आहे उहो करदाइन खां लिकी करे इहो हिकिड़ो ड्रामो करे थो ऐं असां उनजी लोकेशन ट्रेस कराई आहे त उहो कराची आहे। ऐं 2 ॾींहंनि खां पोइ जेॾी महिल धाड़ेलनि वारो वीडियो उन्हनि जे साम्हूं आयो, उन्हनि जी जेका टेक्नोलॉजी जदीद टेक्नोलॉजी असांखे त ख़बर ई कोन अलाए कहिड़ी टेक्नोलॉजी आहे उन्हनि वटि, जंहिं टेक्नोलॉजी में उन्हनि इहो कयो त हाणे वरी उहे चवनि था त असां जेको नंबर ट्रेस कयोसीं उहो नंबर ग़लति हुयो ऐं जेको आहे नज़ीर जेको धाड़ेलनि जे चंबे में आहे ऐं उहो बाज़ियाब थींदो। इहे ॻाल्हियूं आहिनि, पर असां सां अञा कंहिंजी ॻाल्हि न थी आहे। सर नंबर साॻे ते हाणे वरी फ़ोनूं अचनि थियूं। नंबर वारस कीअं ग़लति ॾींदा? नंबर सही ॾिनल हुयो। नज़ीर मारवाड़ी जो आहे, नज़ीर मारवाड़ी जे नंबर ते रोज़ धमकियूं ॾियनि था। 50 लख भुंग जी जेका आहे सो डिमांड कनि था। हाणे 50 लख जेके 500 ॾिहाड़ी कमाइण वारा उहे 50 लख किथां आणनि? 50 लख त असां तक़रीबन सभिनि मारवाड़नि खे विकिणी छॾियूं न, तॾहिं बि पूरो कोन थींदो। त असां एसएसपी साहब खे ऐं आईजी जेको आहे सिंध खे इहो मुतालबो था कयूं त असांजो जेको नज़ीर मारवाड़ी आहे उनखे बाज़ियाब करायो वञे ऐं असांजी मारवाड़ी भील बिरादरी मां हिंदू कम्यूनिटी मां जेके या जेका हिकिड़ी ख़ौफ़ जी आलम छायल आहे या ख़तमु कई वञे। ऐं असांखे ही हिकु ॼाणी वाणी साज़िश ते टारगेट कयो थो वञे। तक़रीबन 10 खां 15 ॾींहंनि में तव्हांजे साम्हूं हूंदा की असांजी मारवाड़ी बिरादरी सां 5 खां 8 वाक़िया अहिड़ा थी विया हूंदा जेके नौजवान असांजा अगवा थी वञनि, घरनि में घिरी करे ज़ोरी खणी। असां हाणे पंहिंजे घरनि में महफ़ूज़ न त वञूं आख़िर कंहिं दर। सर 15 ॾींहं थिया आहिनि दाद रोड खां अचे पियो मीरपुर तरफ़ त इनखे धाड़ेल जेके अगवा करे विया आहिनि उनखे 15 ॾींहं थी विया आहिनि। उनखां बाद में असां जेको आहे पहिरें बि असां हिकु धरणो मारियो आहे हिते। उनखां बाद में अॼु जेको आहे 8 बजे खां वठी वेंदे 6 बजे माना 10 कलाक थी विया आहिनि। अञा ताईं एसएसपी साहब आयो बि न आहे, न काई ॻाल्हि बि कई आहे। अंदरूं असांखे डीएसपी साहब चयो त बाबा 2 कलाक तव्हां जेको आहे रेस्ट कयो। 2 कलाक में जेको आहे साहब ॻाल्हायो अथसि, चए अचां थो 2 कलाक में 5 बजे तव्हां वटि अची पहुचंदो। 5 खां साईं 6:30 थियण वारा आहिनि, अञा ताईं आयो बि कोन्हे को, अञा कोई असांजो रद अमल बि न निकितो आहे। असांजी जेका आहे इहा ई आहे मुतालबो सभु बिरादरी जो त बाबा जेको नज़ीर मारवाड़ी जेको आहे उनखे बाज़ियाब कराए वञे। असां इहा उमेद बि रखूं था एसएसपी साहब ते, छो जो उनखां अॻु में असांजो जेको अतर मारवाड़ी जेको आहे अगवा करे विया उनखे बि बाज़ियाब करायो हो। त हाणे बि असां उमेद कयूं था त बाबा असांखे जेको आहे असांजो नज़ीर मारवाड़ी जेको आहे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। वधीक जेको आहे अघु भराई साईं हिन में जेको आहे नज़ीर मारवाड़ी में अञा ताईं काई बि न कई आहे, न असांखे को नज़र में बि आई आहे त को पुलिस असांजी मदद कई आहे या कोई इहो कई आहे। अञा ताईं न को असां सां काई ॻाल्हि बि कई आहे त बाबा असां एतिरे क़दर ते असां ॻाल्हायो बि आहे, असां कुझु इहे कयो आहे या असां ॾींदासीं या वठाए ईंदासीं 2 ॾींहंनि में या 1 ॾींहं में असां तोखे घुराए ॾींदासीं। इहा काई बि ॻाल्हि असांजे साम्हूं नथो करे साहब जेको आहे। मुंहिंजो जायल अब्बा, मुंहिंजो पेट जो बच्चो आहे, मुंहिंजा अब्बा मिठा, मुंहिंजो बच्चो आहे नंढड़ा बच्चा अकेले ॾे वेठो अब्बा। दाद 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 अञा तो कुझु कोन ग़रीबां जो ॿुधोड़े अब्बा। हाणे सुबुह जी तुंहिंजे दर ते वेठी अब्बा। हाणे असांजी ग़रीबनि जी उगनायो रे अब्बा। चए 50 लख ॾियो त मां न त मारे तुंहिंजे दर ते छॾे। असां किथां वठी अचां? चओ
मां काथों वठी आ चओ अब्बा 50 लख हाँ न त मारे तुंहिंजे दर ते सटे वेंदमि अब्बा मिठाणे तूं बचाव तुंहिंजा अब्बा मिठा हुननि DIG सखर पीर मोहम्मद शाह ऐं SSP घोटकी खां खेनि मुतालबो कयो आहे त असांजे नौजवान खे फौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे, ॿी सूरत में एहतियात जो दाइरो वसी कयो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मीरपुर माथेलो।